ठरी मीरवा जे मोहल्ले नियाबो शाह में केतरनि सालनि खां मस्जिद खे ताला लॻण सबबि मोहल्ले वासियुनि जो प्रेस क्लब मीरवा एहतजाज। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ क़ाइम अली शर, मंजूर हुसैन मंगरार, मुश्ताक दस्ती, कुर्बान वेसर, फैज़ मोहम्मद शर, जमील शर, जावेद शर ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त दुनिया में कोरोना जहिड़े ख़तरनाक वबा दुनिया में तबाही मचाए छॾी आहे। पूरी दुनिया में मस्जिदनि में वञी बारगाह इलाही में दुआऊं घुरियूं थियूं वञनि त कोरोना जहिड़े ख़तरनाक बीमारी मां रब ताला जान छॾाए, पर अफ़सोस सां चवणो थो पवे ठरी मीरवा शहर मोहल्ले जे निबहाऊ शाह में मदनी मस्जिद के तक़रीबन 6 सालनि खां बिला जवाज़ ताला लॻल आहिनि। असां मोहल्ले वासियुनि केतिराई भेरा एहतजाज रिकॉर्ड कराया आहिनि, असिस्टेंट कमिश्नर ऐं ॿिया बाला ऑफिसरनि खे दरख़्वास्त लिखियूं आहिनि, मगर हिन महिल ताईं असांजे कंहिं बि न ॿुधी आहे। असां नियाबियो शाह मोहल्ले वासी नुमाज़ अदा करण जे परेशान आहियूं। असांजा ॿार बचा क़ुरान पाक जी तालीम पुराण खां महरूम आहिनि। 6 सालनि खां मस्जिद खे ताला लॻल आहिनि। ताला लॻण जी सूरत में मस्जिद जे हिन महिल ज़बून हाली जो शिकार थी वई आहे। हिननि वधीक चयो त मस्जिद जे प्लाट में 3 क्वार्टर अटियल आहिनि। उन्हनि क्वार्टरनि ते बाअसर जो कब्ज़ो थियल आहे। बाअसरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मस्जिद जा क्वार्टर ढाहे मस्जिद जो अगरि वधायो वञे त जीअं खुले मैदान में नुमाज़ अदा करे सघनि। असां चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद, चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, कमिश्नर सखर, डिप्टी कमिश्नर खैरपुर, असिस्टेंट कमिश्नर मीरवा, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खे पुरज़ोर अपील था करियूं त ख़ुदा अल्लाह जे वास्ते हिन मस्जिद खे ताला लॻल आहिनि, उहे खोलिया वञनि ऐं मोहल्ले वासियुनि खे 5 वक़्त नुमाज़ अदा करणी ॾिनी वञे।